ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। महात्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे असांखे पंहिंजे जीवन में असां हाणे जेको ज्ञान वठूं था ॿुधूं था रोज रोज, इन ज्ञान ॿुधण सां छा थींदो? ॿुधी करे धारण करण सां छा थींदो? असां आत्माउनि में दैवी गुणनि जी धारणा थी। अगर तव्हां रोज इन ज्ञान में जेको भी तव्हां ॿुधो था, अगर रोज हिकु ॻाल्हि भी जीवन में धारण करे हलो था त असांजे अंदर दैवी गुण धारण थी। तो ये ज्ञान निराकार परमात्मा असांखे अची करे शो ॾिनो अथई, हिन सृष्टि ते अची करे ब्रह्मा जे मुख सां शो ॾिनो अथई। तो जे उन्हनि खे मनुष्य खां देवता ठाहिणो, उन्हनि जो ई कमु आहे न। भक्ति मार्ग में ॻाईंदा आहिनि न माण्हू, मनुष्य खां देवता ठाहिण वारो परमात्मा हूंदो। गुरु नानक देव भी उन्हनि जी यही महिमा कई आहे न, भई जिनजी महिमा कंदा आहिनि उहो अहिड़ो कमु कंदो आहे न। त हाणे कलयुग आहे, कलयुग खां पोइ सतयुग अचण वारो आहे। त हाणे जे मनुष्य सतयुग में त देवता हूंदा, त हाणे जेका मनुष्य आहिनि, मनुष्य त जिनजी शरीर मनुष्य जहिड़ो हूंदो आहे, जिनजी आत्मा में दैवी गुण न हूंदा आहिनि, उनखे माण्हू मनुष्य चईंदो। ऐं जीअं आत्मा में दैवी गुण हूंदा आहिनि ऐं शरीर त जीअं ठहियल आहे उअं ई हूंदो, त हुनखे माण्हू देवता चईंदो। लेकिन देवता भी तॾहिं चईंदासीं जॾहिं हुनजो शरीर भी सुठो प्रधान पवित्र हूंदो, हुनजी आत्मा भी दैवी गुण संपन्न हूंदी। हाणे ॾिस कंहिंखे मिलंदा आहिनि, कोई हूंदो त चईंदा आहिनि इहो जीअं देवता आहे, देवता न चईंदा, तव्हां त जीअं देवता जीअं आहियो, मतलब हुनजी आत्मा में कुछ दैवी गुण हूंदा आहिनि, लेकिन हुनजी आत्मा शरीर ॿई पवित्र न आहे न, त हुननि खे पूरो देवता न थी सघंदा आहिनि। त हाणे असांजे शरीर जो विकास सां पैदा थियल आत्मा में थोड़ा सुठा थोड़ा बुरा जेका भी अवगुण गुण आहिनि, विकार आहिनि, जे कारण सां मनुष्य कहलाइनि। त हिन कलयुग जे अंत में ही परमात्मा साधारण मनुष्य तन में अची करे असांखे ज्ञान ॾींदो, ज्ञान भी ॾींदो आहे, प्लस इहो भी चईंदो आहे कि मूंखे यादि भी करो। माण्हू भक्ति मार्ग में भगवान खे असां यादि था करूं त उहो सोचदा आहिनि हा भई इहो ई जेको पाठ आदि करूं था, शास्त्र ग्रंथ कीर्तन ॿुधूं था, सत्संग, इहो ई भगवान खे यादि करणु। लेकिन इहो त तव्हां ॿुधो था न, लेकिन परमात्मा खे यादि करणु मतलब शांति सां यादि करणु हूंदो। ॾिसो जीअं हिकु हूंदो आहे कि असां हुनजे बारे में असां ॼाणूं, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधियूं, लेकिन हुन चीज खे असांखे जीवन में धारण करे हलणो आहे, कर्मनि में लाइणो आहे, त हुनजे लाइ शक्ति भी त खपे न। भोजन त असां खाई छॾियो, लेकिन हजम करण जी शक्ति न हूंदी शरीर में, त भोजन पचंदो, शरीर खे कुछ शक्ति मिलंदी। त उहे असां दुनिया में माण्हू जेको भी भगवान खे जंहिं भी रीति चवनि था कि असां इहे यादि था करूं, लेकिन यादि करण सां खुद खे आत्मा समझी परमात्मा के निराकार रूप में शांति सां यादि करणु, मतलब हुनजी किरनियूं पंहिंजी आत्मा जे मथां अनुभव करणु। न यादि मतलब हुन समय न असां कुछ ॿुधूं, न ॻाल्हायूं, न कुछ पढ़ूं, हीअ थींदी आहे, न कुछ वॼायूं,
शांति सा खुद की आत्मा समझी परमात्मा के निराकार रूप में याद करणो। तॾहिं असां जो भी सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं पढ़ंदा आहियूं वो असांजी आत्मा में उन याद सां छा ईंदी आहे, शक्ति ईंदी आहे। शक्ति ईंदी तॾहिं उहा ॻाल्हि जेकी आत्मा ॿुधी अथई, आत्मा खे सुठी लॻी, आत्मा जी मन बुद्धि खे, उहो पंहिंजो कर्मनि में लाहे करे उनखे पंहिंजो संस्कार ठाहे सघे। त हिनजो मतलब इहो आहे, यादि बि करणो ऐं ज्ञान बि ॿुधणो। त ज्ञान जी बाबा असांखे रोज़ रोज़ जेकी बि सुठी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे, अगरि असां रोज़ रोज़ ॿुधूं, समझ में अचे, असांखे लॻे हा मां ईअं हलंदमि, लेकिन असां हली नथो सघूं। भई परमात्मा बाबा चईंदो आहे फालतू न सोचो, तव्हां चईंदे त सभी चईंदे, लेकिन इंसान जीवन में उन ॻाल्हि खे अपनाए छो थो हले, उन पंहिंजे मन खे शांत छो थो करे, छोजो हुनजी आत्मा में शक्ति न आहे। त उहा शक्ति परमात्मा जी यादि सां ईंदी आहे। त यादि बि करणो, ज्ञान बि ॿुधणो। त हिते ई त ग़लती आहे न दुनिया में। माण्हू सोचनि था भॻवान खे यादि करणु मतलब कंहिं न कंहिं साधन सां, कंहिं न कंहिं तरीक़े सां कोई न कोई चीज साम्हूं हुजे, हथ में हुजे त यादि करणु। त इहे परमात्मा हिन सृष्टि ते हाणे छो आयो, त असांखे इहो ई सम्झाए थो कि तव्हां मूंखे शांति सां यादि करो। पोइ तव्हांखे कुझु बि ॿुधणो आहे, पढ़णो आहे त पढ़ो, लेकिन याद भी करो, तव्हांजी आत्मा में शक्ति अचे हुन सुठी ॻाल्हियुनि खे धारण करण जी। त आत्मा और शरीर ॿ चीजें हूंदियूं। आत्मा में मन बुद्धि संस्कार हूंदा आहिनि, शरीर सां गॾु कर्मेंद्रियूं हूंदियूं आहिनि। त आत्मा जा ई मन बुद्धि संस्कार सूक्ष्म कर्मेंद्रियूं आहिनि, जंहिंसां मन द्वारा सोचती आहे, बुद्धि द्वारा निर्णय कंदी आहे, और आत्मा इन शरीर की हर कर्मेंद्रिय खे हलाईंदी आहे। लेकिन हाणे आत्मा में शक्ति न आहे, समझता तो हुनखे। आत्मा चई थी मूंखे पतो आहे ये ॻाल्हि ठीक न आहे, लेकिन मां करे नथी सघां। चई न मूंखे पतो आहे, ये आत्मा चईंदी आहे। जॾहिं बि कोई माण्हू चए न कि हा मूंखे पतो आहे ये ॻाल्हि ईअं न ईअं आहे, लेकिन मां करे नथी सघां, त सम्झो हुनजी आत्मा कमज़ोर, हुनजी आत्मा समझदार आहे, लेकिन हुनजी आत्मा में शक्ति न आहे। त असांखे छा ॾियणी आहे, हुनखे शक्ति ॾियणी आहे। हिन समय माण्हू सिर्फ़ु हिक ॿिए खे सम्झ ॾे थो, सम्झाए थो, लेकिन वो सम्झ आत्मा सम्झे भी थी ये ॻाल्हि ठीक आहे, ये ठीक न आहे, लेकिन हुन आत्मा की शक्ति न आहे, वो हुन सुठे कम खे करे। मां सभु चईंदा हा मूंखे पतो आहे, ॿार बि चईंदा कि हा मूंखे पतो आहे ये कूड़ आहे, ये सच आहे, लेकिन दादी वो सच ॻाल्हाए नथो सघे, कूड़ थो ॻाल्हाए। छो? चए थो मूंखे डपु लॻंदो आहे किथे तव्हां डांटो न। ये नंढा बि वॾा बि ईअं कंदा आहिनि, नंढा ई थोड़ी कंदा आहिनि, वॾा बि ईअं कंदा आहिनि, सभी आत्मा ई कंदी आहिनि कि सच नथा ॻाल्हाइनि। छो? छोजी निर्भयता जी शक्ति न आहे, भय तो न कि सच ॻाल्हाईंदासीं त असांखे मार पईंदी। त उन्हनि में सच्चाई, सच त ॻाल्हाइण चाहींदा आहिनि, लेकिन भय उन्हनि खे पकड़े वेठो। जॾहिं आत्मा में निर्भयता जी शक्ति ईंदी त आपे ई आत्मा सच बि ॻाल्हाईंदी। जेका माण्हू न सोचदा आहिनि कि हिनखे डपु कोन अथसि, सभु सच ॿुधाईंदा, माण्हू चईंदा बि आहिनि, मतलब हुनजी आत्मा में निर्भयता आहे, शक्ति आहे, तॾहिं उहा सच ॻाल्हाईंदी आहे। त मतलब असांखे सम्झाइण आहिनि बाबा हिन सृष्टि ते कि तव्हांजी आत्मा में शक्ति न आहे न, त उहा शक्ति कीअं यादि मिलंदी तव्हांखे? शांति सां उनखे यादि करण। उनजी विधि बाबा छा थो ॿुधाए? खुद खे आत्मा समझो, तुंहिंजी आत्मा में शक्ति न आहे। अञा ताईं तो असांखे ईअं न पतो हुयो कि हीअ आत्मा थी चए, पतो न तव्हांखे कॾहिं?
ये आत्मा थी चए असांजी कि मूंखे सम्झ आहे ये ठीक आहे ठीक न आहे, लेकिन मूं में शक्ति न, आत्मा चईंदी आहे, लेकिन असां खुद खे शरीर समझी करे ईअं चईंदा हुयासीं न। लेकिन हाणे परमात्मा ईअं असांजी सभु स्पष्टीकरण थो ॿुधाए कि ॾिसो ॿार, तव्हां जेको इहो डायलॉग चओ था इहे खुद ई सोचो कि मां छा थी चवां, कि मूं में शक्ति न आहे, कंहिंमें शक्ति न। शरीर खे त असां सुठी भोजन आदि खारायूं था, ताक़त रोज भोजन आदि, खीर आदि, ड्राई फ्रूट आदि, सब फल फ्रूट, सब प्रकार जी भाॼियूं हुनखे खाराए करे तंदुरुस्त आहे शरीर। पर शरीर में छो न ताक़त, शरीर खे डपु छो थो लॻे, परंतु शरीर न ये तुंहिंजी आत्मा चईंदी। त आत्मा और शरीर अलॻि थी विया। त आत्मा शरीर खे त ताक़त ॾियो था, शक्ति ॾियो था रोटी आदि ॾेई करे। त हाणे तव्हां सोचियो मुंहिंजी आत्मा में एतिरी शक्ति न आहे कि मां सच ॻाल्हायां, हुनखे डपु थो थिए, त उहो कीअं शक्ति कीअं ईंदी हुनमें, निर्भयता जी शक्ति कीअं ईंदी, सच ॻाल्हाइण जी शक्ति कीअं ईंदी, मूर्तियुनि खे ॾिसी करे ईंदी, पाठ पढ़ी करे ईंदी, आरतियूं करे ईंदी, व्रत जप तप तीर्थ करे ईंदी, कीअं ईंदी शक्ति। व्रत रखंदव त शरीर खे बुखो रखंदव, लेकिन शक्ति त आत्मा खे खपे न। तो शरीर खे बुखो रखण जो फ़ाइदो छा? माण्हू जेको बि भक्ति मार्ग में परे परे पैदल थी तो वञे, टिकाणे मंदिर तो वञे, मालाएं जपे तो, ग्रंथ शास्त्र पढ़े तो, गीताएं पढ़े तो, लेकिन ये तो तव्हां मुख सां पढ़ो था, हिनमें आत्मा में कीअं शक्ति ईंदी? हिन सां त तव्हांजी सम्झ वधे थी। सभी ग्रंथ शास्त्रनि में त चईंदो आहे, सभी चईंदा आहिनि कि कूड़ न ॻाल्हायो, सच ॻाल्हायो, हिकु कूड़ खे छुपाइण लाइ 100, हिकु सच खे छुपाइण लाइ 100 कूड़ ॻाल्हाई। त सभु त जेका बि माण्हू ग्रंथ शास्त्र पढ़ंदा हिन में तो सम्झ लिखल आहे न, शक्ति कीअं ईंदी आत्मा में। त हुनजे लाइ असांखे ॼाणणो पवंदो कि आत्मा असांजी काथे रहंदी आहे। इन शरीर में प्रकृति जे विच में रहंदी आहे। आत्मा जो रूप छा आहे? छोटी सी बिंदी जो अखियुनि खां बि नज़र नथी अचे, आहे लेकिन अखियुनि खां नज़र नथी अचे। तॾहिं त असां हिते प्रकृति जे विच में तिलक लॻाईंदा आहियूं, माण्हू चईंदा आहिनि इहे सुहाग थी निशानी, पर हिते सभिनी जी आत्मा वेठी आहे। सभु माण्हुनि ठाहे रखे इहे असांजी सुहाग जी निशानी आहे, बसि पति मरी वञे त बिंदी न लॻायो, आत्मा थोड़ी निकिरी वई तव्हांजी। बिंदी लगाईंदा आहियूं मतलब हिते असांजी आत्मा निवास कंदी आहे। बिंदी लगाइण मतलब आत्मा जी स्मृति रखण कि मां आत्मा आहियां। पर भक्ति मार्ग में माण्हू पंहिंजे हिसाब सां अलाए छा छा करे छॾियो। त सोचो आत्मा खे ॼाणो भई मां आत्मा हिते प्रकृति जे विच में रहां थी, त मुंहिंजी आत्मा जे शरीर खे जनम ॾियण वारा मापी आहिनि। वही मां आत्मा काथां आई आहियां, मुंहिंजो मापी केरु आहे, मां कहिड़ी जॻह तां, शरीर त मापी जनम ॾिनई, हुनजे गर्भ में ठहियो वई तॾहिं शरीर मिलियो, लेकिन मां आत्मा काथां आई? त मां आत्मा, माण्हू चईंदा बि आहिनि असां मथां आहे, मतलब मां आत्मा मथां आई आहियां। मुंहिंजे आत्मा जो पीउ माण्हू चईंदा बि आहिनि परम पिता परमात्मा, मतलब असांजी आत्मा जो पीउ वो परम पिता परमात्मा। तो जॾहिं शरीर खे रोटी कपिड़ो जेको बि खपे वो शरीर जा मापी ॾियनि था, त मुंहिंजी आत्मा में शक्ति कीअं ईंदी? मुंहिंजे पीउ परमात्मा खे यादि करे, मूंखे हुनखे यादि करणो। शरीर लाइ जेसि ताईं ॿार खुदि कमाए करे पंहिंजे शरीर जी देखभाल न करे सघे तेसि ताईं त हुनजा मापी मदद कंदा अथसि। मापी जेके यादि कंदी आहे न उहा आत्मा पंहिंजे शरीर खे संभालण लाइ कि मूंखे इहो खपे, इहो खपे, इहो खपे। शरीर खे थी थो पए त स्वेटर खपे, बुख थी लॻे त रोटी खपे, त उहे आत्मा खे शक्ति खपे। त आत्मा कंहिंखे चए? पंहिंजी परमात्मा खे।
त हाणे आत्मा त नज़र ई नथी अचे, त हुनजो पीउ बि अहिड़ो ई आहे जो नज़र न हूंदो आहे, नज़र न ईंदो आहे, लेकिन आहे। जॾहिं असां चऊं था न परम पिता परमात्मा, त जॾहिं शरीर जो तव्हांजो रूप अहिड़ो ॿ हथ ॿ पेर अथव, त उहे ई तव्हांजे माउ पीउ जा बि त उहे ई आहिनि न, ॿ हथ ॿ पेर। शरीर भई तव्हांखे हुन जन्म ॾिनई त ओड़ो ई शरीर आहे न, अलॻि आहे, फीचर्स अलॻि आहे, लेकिन उहो त सेम आहे न, बनावट त सेम आहे न। त उहे मां आत्मा नज़र नथी अचां, लेकिन मां आहियां। ऐं चईंदा बि आहिनि भ्रुकुटी जे विच में चमकदो अजब सितारो, मतलब मां आत्मा हिकु छोटी बिंदी सितारे मिसल। त मुंहिंजो पीउ बि कीअं हूंदो? सितारे मिसल हूंदो, कोई बैल बकरी जहिड़ो थोड़ी हूंदो न। ये जो परमात्मा जा अलॻि अलॻि रूप ठाहे रखिया अथनि, अगरि असां सम्झूं कि भई असां जो शरीर अहिड़ो आहे त असांजा माउ पीउ बि अहिड़ा आहिनि, हीअं थोड़ी असांखे कंहिं जानवर पैदा कई ऐं अहिड़ो शरीर ॾिनई ऐं ख़ुदि जो जानवर जहिड़ो शरीर थी सघंदो आहे। त हूअं ई असां सम्झूं भई असांजी आत्मा त छोटी बिंदी आहे, प्रकृति जे विच में रहे थी, तो असांजो पीउ बि अहिड़ो ई आहे, छोटी सी बिंदी। लेकिन ॾिसो तव्हांजो शरीर जॾहिं माउ पीउ जनम ॾींदो, त माउ पीउ जो शरीर ताक़तवर हूंदो न, तव्हांजो त एतिरो ताक़तवर न हूंदो। त उहे असांजो पीउ में जास्ती ताक़त आहे, उहा आहे बिंदी, लेकिन हुनजी आत्मा में शक्तियूं ज्ञान गुण अथसि जास्ती असां खां। असां त चऊं था न असां में शक्ति न आहे, त हाणे छा करणो? भई असां में निर्भयता जी शक्ति न आहे, त सच नथा ॻाल्हाए सघूं, त असांखे ख़ुदि खे आत्मा सम्झणो आहे कि मां आत्मा आहियां। ऐं मां पंहिंजे पीउ परमात्मा खे कहिड़े रूप में यादि थी करां? निराकार रूप में। मां बि निराकार, वो बि निराकार। ऐं मां हुनखे यादि करे, उन जीअं शरीर जा माउ पीउ संबंधियुनि सां ॻाल्हाइण लाइ यादि कंदा आहियूं त हुननि जो शरीर यादि ईंदो आहे, पोइ हुन सां कुझु खपे त मुख सां चईंदा आहियूं। त ईअं आत्मा पंहिंजी पहिरियों त ख़ुदि खे असांखे आत्मा सम्झणो आहे कि मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु प्रकृति जे विच में वेठी आहियां। हाणे मां पंहिंजे पीउ परमात्मा खे मथां ॻाल्हाईंदी न, मां मथे निराकार रूप में हुनखे यादि थी करां। ऐं हुनखे असां ॻाल्हियूं कीअं करणियूं? मन सां ॻाल्हियूं करणियूं। जीअं असां मुख सां चईंदा आहियूं न, हीअं आत्मा जो पीउ कहिड़ी आवाज़ ॿुधंदो? आत्मा ऐं परमात्मा कीअं ॻाल्हाए सघंदा आहिनि? मन सां ॻाल्हाए सघंदा आहिनि। असांजी मन जी आवाज़ परमात्मा ताईं वेंदी आहे। असां मन ई मन में परमात्मा खे चऊं भई मूंखे सच ॻाल्हाइण जी शक्ति न आहे, मूं में निर्भयता जी शक्ति न आहे, मूंखे ॾियो हाणे। हिन रीति अगरि असां हुनखे यादि कंदासीं न, उहो ज़रूर तव्हांखे शक्ति ॾींदो। त हिन दुनिया में माण्हू सम्झ ॾेई सघंदा आहिनि, ये ठीक न आहे, ये ठीक आहे, लेकिन शक्ति के ॾेई सघंदो? परमात्मा। ऐं वैसे भी सच्ची सम्झ, दुनिया वारा सम्झ ॾियनि था, ज्ञान ॾियनि था, लेकिन सच्चो ज्ञान पूरो यथार्थ। भई ॾिसो, जेकी ॻाल्हि माउ पीउ ॿारनि खे ठीक रीति सम्झाए सघंदो, ओतिरो कोई ॿाहिरां वारो न सम्झाए सघंदो। भले ॿाहिरां वारा बि सम्झाईंदा, लेकिन माउ पीउ खुली करे साफ़ साफ़ सम्झाईंदा। उहो ई असांजो पीउ न सभु कुझु साफ़ साफ़ स्पष्ट करे असांखे सभु कुझु सम्झाईंदो। त असली ज्ञान, असली सच, असली सम्झ उहो असांखे ॾेई सघंदो। हिन दुनिया में बि माण्हू ॾियनि था, लेकिन सभिनि जो पीउ केरु आहे? परमात्मा। त परमात्मा जो चईंदो हुनमें त अंतर ई हूंदो। भई भाउ भेण सम्झाइण ऐं माउ पीउ सम्झाए त फर्क़ु आहे न। हूअं ई ये जेका भी माण्हू एॾा सारा सृष्टि ते गुरु संत सन्यासी ठही करे वेठा आहिनि, ये असांजा वॾा भाउ भेण आहिनि,
लेकिन असांजो पी जेकी असांखे सम्झ ॾींदो, शक्ति ॾींदो, उहा त सभिनि खां वॾी हूंदी आहे। त हाणे असांखे कोई बि तव्हांखे शक्ति खपे, गुण खपे, जॾहिं बि तव्हांजे मुख खां अहिड़ा शब्द निकिरनि भई हाणे मूं में सहन शक्ति न आहे, त सम्झी वठिजो आत्मा थी चए मूं में सहन शक्ति न आहे। त कंहिंखे यादि करणो? पंहिंजे पीउ परमात्मा खे यादि करणो आहे, बाबा मूंखे सहन शक्ति ॾियो। कीअं? खुद खे आत्मा समझी करे उनखे निराकार रूप में यादि करियो, मूर्ति जे रूप में न यादि करियो। कंहिं बि ध्येयधारी गुरु संत सन्यासिन जा चित्र रखी, देवी देवताउनि जा चित्र रखी यादि करण फ़ाइदे वारो कोन अथव। हेॾे समय खां तव्हां करो था न, बाबा चई था द्वापर युग खां था करो, चलो तव्हांखे उहो न पतो आहे, लेकिन हिन जन्म में बि तव्हां केतिरियूं मूर्तियूं पूजा कयूं अथव, कि तव्हां ग्रंथ शास्त्र मालाएं रखी अथव घर में, त बि तव्हां चओ था हाणे मूं में सहन शक्ति न आहे, मूंखे डपु थो थिए, मां सच कीअं ॻाल्हायां। मतलब असां में उहा शक्ति नथी अचे, छोकी असांखे पतो ई न आहे शक्ति कंहिंखे खपे। त पहिरियों इहो सम्झणो आहे कि शक्ति जेको असां शब्द चऊं था इहे असांजी आत्मा थी थिए, त आत्मा जो पीउ त परमात्मा आहे, त शक्ति केरु ॾींदो? परमात्मा। त तुरंत असांखे यादि मथे करणो आहे हुनजो रूप निराकार रूप, और संबंध कहिड़ो रखणो? भगवान हथ जोड़े करे मांगजो न, अधिकार सां। जीअं ॾिसो ॿार कीअं अधिकार सां चईंदो आहे मूंखे इहा चीज न आहे, मूंखे खपे, कीअं मांगदो आहे। जॾहिं असांखे सम्झ अची वेंदी न, त असांजे मांगण, हथ फैलाइण, झोली फैलाइण, मथो टेकण, पेर पवण, जेका बि माण्हू कंदा आहिनि सभु बंदि थी वेंदो। हिननि में त टाइम वेस्ट था करो न। असांजी आत्मा खे शक्ति खपे, हिन में मथो टकण, मथो टेकण सां छा मतलब, भीख मांगण सां छा मतलब? वो मुंहिंजो पीउ आहे त अधिकार सां चओ न मूंखे सहन शक्ति न आहे, त ॾियो तव्हां मूंखे सहन शक्ति, मां तव्हांखे इन करे यादि थी करां। जेतिरो अधिकार रखंदव न परमात्मा जे मथां, ओतिरो तव्हांखे जास्ती फल मिलंदो। ऐं मांगदा रहंदव, हुनखे भगवान सम्झंदव, खुद खे नंढो सम्झंदव त फ़ाइदो न आहे। भई जॾहिं चओ था हुन ई मोकिलियो अथई, हुन ई सृष्टि ठाही अथई, त हाणे मूंखे सहन शक्ति न आहे, त बाबा ॾियो मूंखे सहन शक्ति। जीअं ॿार खे अधिकार बि हूंदो, प्यार सां बि ॾींदो। जेको प्यार ॿार हूंदो न, कई हूंदा आहिनि कि रोब सां चईंदा कि मुंहिंजो अधिकार आहे मूंखे ॾियो, उहो न। जे प्यार कोई ॿार हुजे, प्यार बि ॾेखारींदो, अधिकार बि ॾेखारींदो कि मूंखे हीअ चीज खपे। छो? छोकी उहो सच ॻाल्हाईंदो न, माउ पीउ सां सिर्फ़ घुरदो ई न आहे, हुननि सां ॻाल्हियूं बि कंदो आहे, खेॾंदो बि आहे, हुननि सां गॾु खाईंदो पीअंदो घुमंदो आहे। त उहे असांखे सिर्फ़ ज़रूरत जे समय परमात्मा खे यादि न करणो, हाणे मूंखे शक्ति खपे ॾियो। हुननि सां गॾु सदा ई संबंध ठाहे करे रखो। पियो मुंहिंजो पीउ आहे त हुननि सां गॾु उथो वियो, खाओ पीओ, ॻाल्हियूं करो। तो शक्ति खपे त शक्ति वठो, गुण खपनि त गुण वठो। भई कंहिंखे मुस्कुराइण जो गुण ई न हूंदो, सॼो ॾींहुं मुंहुं सुजाए वेठो। सभु माण्हू चवनि था सॼो ॾींहुं मुंहुं सुजाए वेठी, लेकिन मुंहिंजी आत्मा में गुण न आहे, थियण सां छा फ़ाइदो? परमात्मा खे यादि करे चओ, परमात्मा तव्हांजी न आत्मा ॿार में मुस्कुराइण जो गुण न आहे, तव्हां हिनखे ॾियो। आत्मा भाव आहे न असांजी, त शरीर सां अलॻि अलॻि संबंध आहे, त हिनखे हिन रीति तव्हां जीवन जींदो न, ॾाढो सुठो लॻंदो तव्हांखे। ऐं इहे ॿियनि खे संबंधनि खे ॾिसी करे तूं मां ईअं वॾो नंढो, हिननि में लड़ाई झगड़ा थी। इन करे सभु आत्मा भाव आहिनि असां में, तव्हांखे खुद में, ॿियनि में जो बि गुण शक्ति जी कमी लॻे थी, तुरंत जेके तव्हां एॾो सम्झायो था कि माण्हू खे ईअं न कर ईअं न कर, तॾहिं उहा आत्मा नथी सम्झी सघे त सम्झी वञो
कि उनमें शक्ति न आयो करण थी, तो उनखे शक्ति ॾियणी थी, हुनजे पीछे चई करे हुनजो पी असांजो पी हिकु ई आहे, सभिनि आत्माउनि जो पी हिकु परमात्मा ही है। या तो हुनखे सेखारियो या तव्हां परमात्मा का शक्ति वठी हुनखे ॾियो कि बाबा हिनखे शक्ति ॾियो ताकि इन ॻाल्हि खे धारण करे सघे। छा मिठी मिठी सिकिल जे ॿारनि खे माता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे याद ऐं सेवा द्वारा बाबा चवनि था हिकु मिनट, बाबा चवनि था कि हिकु मिनट होल्ड कजो। बाबा चवनि था हिकु जी यादि में मन खे एकाग्र करे मन मना भव रहण वारा एवर रेडी संपूर्ण हो। सदैव यादि रखो कि हर समय असांखे एवर रेडी रहना। एवर रेडी अर्थात कोई भी जीवन में ॻाल्हि थी वञे लेकिन मूंखे सदा तैयार रहणो, कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में हलचल में न अचिणो। अच्छा ये ॻाल्हि ईअं थी, चलो ठीकु आहे, हिन में ईअं था करे छॾो। न घबराइणो आहे, न हलचल में अचिणो आहे, न दुखी परेशान थियणो आहे, न हा हुल्लो करणो। जॾहिं असां हिकु परमात्मा जी यादि में पंहिंजी पीउ सां गॾु सदा रहंदासीं, जीअं देहदारियुनि सां गॾु सदा रहो था न, कोई असांजी आत्मा जो बि परमात्मा हुन सां गॾु बि मन में हुनजी यादि रहंदी, त मतिलबु बुद्धि सां बि असां हुन सां सदा गॾु आहियूं। त हिन सां छा थींदो, असां सदा एवर रेडी रहंदासीं। भई कोई बि ॻाल्हि थी वई, हा कोई ॻाल्हि कोन्हे, हिन में ईअं करे छॾो। अॼु ज्यादा ठंड थी वई, कोई ॻाल्हि कोन्हे, स्वेटर पाए छॾो। अॼु ज्यादा गर्मी थी वई, कोई ॻाल्हि कोन्हे, ईअं करो। अॼु हिन सां गॾु हीअं थी, कोई ॻाल्हि कोन्हे, हीअं करे छॾो। हिन रीति सदा असां एवर रेडी कॾहिं रही सघंदासीं जॾहिं असांजो मन में सदा परमात्मा की यादि रहंदी। स्लोगन बाप जी 1000 गुणा मदद जी पात्र थियण आहे त हिम्मत जो कदम अॻियां वधाईंदमि। जॾहिं असां जीवन में हिम्मत करे अॻियां वधंदा वेंदासीं न परमात्मा खे यादि करे, त परमात्मा असांजी 1000 गुणा मदद कंदो। हिकु बार तव्हां हिम्मत जो पांव अॻियां वधायो कि न कोई ॻाल्हि कोन्हे, मां कंदमि। परमात्मा खे यादि करे कजो, तुंहिंजी आत्मा जो बि बाबा आहे। त परमात्मा 1000 बार, हिकु बार न 1000 बार तव्हां हुनखे बंदी छॾियो, हुनखे मदद करणी पवंदी। ओम शांति। बाबा खे यादि करो।